अशोक हिते ई आहे त अशोक खे पोइ ॾींदासीं तेसां हिनखे चवंदासीं जितेंद्र नालो जितेंद्र अथसि असां बबू शुरू खां शुरू कंदा आहियूं त उहो यादि रखो पहिला इन करे अॼु पहिरियों दफ़ो तव्हांजे अॻियां पेश कंदो। बोल सच्चे दरबार की। मां ॾाढो नसीबन वारो आहियां जो अॼु मूंखे हिते मौक़ो मिलियो आहे ॻाइण जो। ऐं हिकु मां जो जयकारो लॻाईंदासीं अॼु लास्ट नवरात्रो माना रामनवमी अथव। बोल सच्चे दरबार की। माता जिनको याद करे वो लोग निराले होते हैं। माता जिनका नाम पुकारे वो किस्मत वाले होते हैं। चलो बुलावा आया है, चलो बुलावा आया है, तो चलो बुलावा आया है। ओ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है।
जय प्रेम से